बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दर्स तजवीद। पहिरें दर्स में असां तव्हांखे सेखारींदासीं त अरबी उचार में केतिरनि ऐं कहिड़नि हर्फ़नि जे दरमियान फ़र्क़ु आहे ऐं उहो फ़र्क़ु कहिड़ो आहे। त टोटल 6 मोरद ऐं 15 हरूफ़ आहिनि जिन जे उचार में हिक ॿिए जे दरमियान फ़र्क़ु आहे। पहिरियों मोरद आहे हमज़ो ऐं आइन, ॿियों ता ऐं तौ, टियों सा सीन ऐं सौद, चौथों आहे हा ऐं हा, पंजों आहे ज़ाल ज़ा 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 ऐं छहों आहे क़ाफ़ ऐं काफ़। त सभ खां पहिरीं हमज़ो ऐं आइन जे दरमियान फ़र्क़ु। हमज़ो अक्सल हलक़ या आख़िरुल हलक़ मां सादे आवाज़ सां अदा थींदो आहे ऐं अक्सल हलक़ निड़ी जो उहो हिसो आहे जेको वात खां परे ऐं सीने जे वेझो आहे, यानी ही हिसो। हमज़े जे मश्क़ करण जो बहितरीन तरीक़ो ही आहे त 2 हमज़ा आणियो। पहिरें हमज़ा खे ज़बर ज़ेर पेश टिनी हरकतुनि सां पढ़ो ऐं ॿिए हमज़ा खे साकिन कयो, पोइ ॿिन्ही खे मिलाए पढ़ो। मिसाल अ ए ओ ओ। जॾहिं त आइन वसतुल हलक़ मां हिक मख़सूस आवाज़ सां अदा थींदी आहे ऐं वसतुल हलक़ निड़ी जो विचों हिसो आहे, यानी ही हिसो। आइन जे मश्क़ करण जो बहितरीन तरीक़ो ही आहे त शुरू में हमज़ो आणियो ऐं उनखे ज़बर ज़ेर पेश टिनी हरकतुनि सां पढ़ो ऐं उन खां पोइ आइन आणे उनखे साकिन कयो ऐं पोइ ॿिन्ही खे मिलाए पढ़ो। मिसाल अ ए ओ हमज़ा खे हमज़ा जे उचार सां पढ़िजे, उनखे आइन जे उचार सां पढ़णु ग़लति आहे ऐं आइन खे आइन जे उचार सां पढ़िजे, उनखे हमज़ा जे उचार सां पढ़णु ग़लति आहे। हाणे मां तव्हांखे कुझु हमज़ा जूं मिसालूं ॾींदुसि, उन्हनि खे आइन जे उचार सां पढ़णु ग़लति आहे। मिसाल जा आख़िर में हमज़ो अथसि, जा इनखे आइन सां पढ़णु ग़लति आहे, जीअं जा इहो पढ़णु ग़लति आहे। ऐं अनअमत पहिरियों हमज़ो आहे, अनअमत इनखे अनअमत इहो पढ़णु ग़लति आहे। ऐं अलहम्दु इनखे अलहम्दु इहो पढ़णु ग़लति आहे। ऐं हाणे मां तव्हांखे कुझु आइन जूं मिसालूं ॾींदुसि, उन्हनि खे हमज़ा जे उचार सां पढ़णु ग़लति आहे। मिसाल अनअमत इनखे अनअमत इहो पढ़णु ग़लति आहे। ऐं अलैहिम इनखे अलैहिम पढ़णु ग़लति आहे। ऐं आलमीन रब्बिल आलमीन इनखे आलमीन रब्बिल आलमीन ईअं पढ़णु ग़लति आहे। अमां हिननि हर्फ़नि जी मश्क़ कयो ऐं पंहिंजे क़राअत खे बहितर ऐं दुरुस्त बणायो। इंशा अल्लाह ॿिए दर्स में वरी हाज़िर थींदासीं। ख़ुदा।